बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ अली मेमण, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं टॉपिक ते आऊं ॻाल्हाईंदुसि उहो स्पेशली यूट्यूबर्स जे लाइ जेके यूट्यूब में पंहिंजो चैनल मेंटेन कनि था ऐं चाहिनि था त पंहिंजे चैनल खे प्रमोट कनि, व्यूज़ वधाइनि ऐं सब्सक्राइब वधाइनि। त उन्हनि जे लाइ हिकिड़ो ऑप्शन यूट्यूब पाण ॾिए थी त पंहिंजे वीडियोज़ खे प्रमोट कनि ऐं उहो आख़िरी जेके 3 सेकंड जेके वीडियोज़ जा हूंदा आहिनि उन्हनि में जेके एड ईंदा आहिनि ऐं जंहिंखे खणी पाण ईअं चऊं ऐं तव्हांखे थोरो ॾेखारे थो छॾियां। हीअ जनाब तव्हां ॾिसी सघो था त हीअ मुंहिंजो हिकिड़ो चैनल आहे, उन जे जेके 3 मुंहिंजी वीडियोज़ जी पब्लिसिटी थिए पई, प्लस में मुंहिंजे चैनल खे जेको सब्सक्राइब करण जो जेको सिलसिलो आहे ऐं पंहिंजो मोनोग्राम नज़र अचे पियो। इहे कीअं ॾेई सघो था, इन खे असां पंहिंजी लैंग्वेज में चवंदा आहियूं ऐं यूट्यूब पंहिंजी लैंग्वेज में एंड स्क्रीन एनोटेशन जे नाले सां चए थो। त अॼु आऊं तव्हांखे एंड स्क्रीन एनोटेशन लॻाइणु सेखारींदुसि ऐं उहो कीअं थी लॻे। ऐं जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो था, पंहिंजे चैनल खे प्रमोट करणु चाहियो था, पंहिंजे वीडियोज़ जे लाइ वधीक व्यूज़ करणु चाहियो था या पंहिंजे चैनल खे सुठा सब्सक्राइब ॾियणु चाहियो था त तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं मूंसां आख़िर ताईं रहो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त हीउ तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे समझो सम्झायो, इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ का वॾी का कोशिशि करण जी ज़रूरत कोन्हे। चैनल में वञी बि तव्हां मुंहिंजे इन रेड कलर जे बटन खे सब्सक्राइब करे सघो था। रेड कलर जे बटन खे क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे क्लिक करे तव्हां मुंहिंजे हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां पहिरीं ॾिसी सघंदव ऐं उन मां फ़ाइदो वठी सघंदव। ऐं जनाब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे वीडियो जे कुंड ते हिकिड़ो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आऊं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ ऐं नई शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे ॾिसंदा रहो, लाइक कंदा रहो, शेयर कंदा रहो, कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं को सुवाल आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था, इनशाला मां तव्हांखे जवाबु ॾींदुसि। हाणे जनाब, एंड स्क्रीन एनोटेशन लॻाइण जे लाइ सभिनी खां पहिरीं त तव्हांखे यूट्यूब में वञी पंहिंजे चैनल में एंटर थियणो पवंदो। जीअं आऊं पंहिंजे हिन सिंधी चैनल समझो सम्झायो में मौजूदु आहियां, तव्हांखे बि ईअं अचिणो पवंदो ऐं उन खे ॿुधाइणु मुंहिंजो ख़्यालु बेसिक आहे। जेकॾहिं तव्हां चैनल मेंटेन कयो था त तव्हांखे सॼी ख़बर हूंदी त कीअं पंहिंजे चैनल ताईं पहुचबो। जनाब, पंहिंजे चैनल ताईं पहुचण खां पोइ हाणे 2 तरीक़ा आहिनि जंहिंमें तव्हां इहो एंड स्क्रीन एनोटेशन लॻाए सघो था। हिकिड़ो त वीडियो मैनेजर में वञी, या त पोइ हीउ जेको कुंड ते तव्हां पंहिंजो चैनल जो मोनोग्राम आहे इन खे क्लिक कंदो। क्लिक करण खां पोइ ही क्रिएट स्टूडियो इन खे क्लिक कयो ऐं जनाब, क्रिएट स्टूडियो खे जीअं ई क्लिक कंदो त तव्हांजूं जेके बि वीडियोज़ मौजूदु हूंदियूं उहे सभु अची वेंदियूं। ऐं हाणे तव्हां जंहिं बि वीडियो खे एनोटेशन ॾियणु चाहियो था, एंड स्क्रीन एनोटेशन ॾियणु चाहियो था, त उन वीडियो खे चूज़ कयो ऐं उन जे हेठि तव्हां ॾिसी सघो था एडिट जे पासे में ई नंढो एरो जो निशान आहे जेको हेठि तरफ़ रुखाया, तव्हां इन खे क्लिक कयो। इन खे जीअं ई क्लिक कंदव त हिकिड़ी विंडो खुलंदी, उन में इंफॉर्मेशन एंड सेटिंग, एंड स्क्रीन एनोटेशन, कार्ड, सबटाइटल, प्रोमोट वग़ैरह लिखियलु आहे। तव्हांखे एंड स्क्रीन जो जेको इहो टैब आहे इन खे क्लिक कंदव। जनाब, जीअं ई क्लिक कंदव त तव्हांजी उहो वीडियो अची वेंदी। ऐं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, वीडियो आख़िर में जिते एनोटेशन लॻंदा आहिनि, एंड स्क्रीन सां मुराद तव्हांजी वीडियो जी जेकॾहिं लेंथ सपोज़ कयो 2 मिंट आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, त 3 सेकंड पहिरीं उहो उते बीही रहंदो। हाणे तव्हां ॾिसी सघो था 3 सेकंड पहिरीं ॿुधाए पियो। मुंहिंजे वीडियो जी लेंथ 9 मिंट 20 सेकंड आहे, पर ही 9 मिंट ते बीठो आहे, 20 सेकंड पहिरीं आहे। हाणे तव्हांखे इते ई एंड स्क्रीन एनोटेशन ॾींदो ऐं उन जो ॾियण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां हीउ ॾिसी सघो था एड एलिमेंट जेको पासे में नज़र अचे पियो, इन खे क्लिक कंदव। हीउ जेको ड्रॉप एरो आहे इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक कंदव त हिकिड़ी विंडो खुलंदी, इन में ही तव्हां खां पुछे पियो वीडियो और प्लेलिस्ट, सब्सक्राइबर, चैनल
लिंक। हाणे ही तव्हां खां पुछे पियो तव्हां पंहिंजो वीडियो या प्लेलिस्ट खे प्रमोट करणु चाहियो था या हुनजो इन्विटेशन ॾियणु चाहियो था या सब्सक्राइब पंहिंजे चैनल खे प्रमोट करणु चाहियो था, इन्विटेशन ॾियणु चाहियो था, चैनल खे प्रमोट करणु चाहियो था, कंहिं ॿिए चैनल खे कंहिंखे प्रमोट करणु चाहियो था त उनखे बि करे सघो था, उनजो लिंक वग़ैरह ॾेई सघो था। हाणे जनाब असांखे पंहिंजा वीडियो इन्विटेशन में लॻाइणा आहिनि जंहिंखे प्रमोट करणो आहे त हिते ही वीडियो और प्लेलिस्ट जे साम्हूं क्रिएट जो नंढो शॉर्ट बटन आहे, इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक कंदो त हिकिड़ी ॿी विंडो खुली पवंदी। इन में ई तव्हां खां पुछंदो मोस्ट रीसेंट अपलोड बेस्ट फॉर व्यूअर्स चूज़ ए वीडियो ऑफ फिल्मस। इन जो मतिलबु इहो आहे त मोस्ट रीसेंट जेका तव्हां सभिनी खां आख़िर में जेका वीडियो अपलोड कई आहे उनखे प्रमोट करणु चाहियो था त इन खे क्लिक कयो। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी जेके बि वीडियोज़ आहिनि उन्हनि मां बेस्ट जेका व्यूअर्स आहे, जंहिंखे व्यूअर्स घणो लाइक कयो, पसंदि कयो आहे, उनखे पब्लिसिटी ॾियणु चाहियो था जिते क्लिक कयो। या तव्हां पंहिंजी चॉइस सां पंहिंजी जेके बि वीडियोज़ आहिनि उन्हनि मां कंहिंखे पब्लिसिटी या एनोटेशन में लॻाइणु चाहियो था त उन्हनि जे लाइ थर्ड ऑप्शन आहे। जनाब आउं सभिनी खां पहिरीं त पंहिंजी जेका रिसेंट आहे उनखे एड करणु चाहियां थो त उन जे लाइ उनखे हिते क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसंदो ही डॉट अची वई आहे ऐं हेठि क्रिएट एलिमेंट जो जेको टैब आहे इनखे क्लिक कंदुसि। ऐं जीअं क्लिक कंदुसि त ही तव्हां ॾिसी सघंदो थोरी देरि में त ही तव्हांजो हीअ अची वियो मोस्ट रीसेंट अपलोड। हाणे जेको तव्हांजी रिसेंट अपलोड आहे उन जी ॿुधाए पियो। हाणे हिन जी जॻह खे तव्हां चेंज करे सघो था, हिन ई स्क्रीन में किथे बि रखी सघो था। सपोज़ कयो मां हिते हिन खे रखां थो ऐं हिन खे थोरो ड्रग करे झले ऐं हिते रखी सघां थो। हाणे ॾिसी सघो था हितां खां शिफ्ट थी वियो आहे हिते। हाणे जनाब तव्हां हिन वीडियो में हिकिड़ी वीडियो में तव्हां कंहिं बि पंहिंजे वीडियोज़ खे प्रमोट करे सघो था, एनोटेशन में ॾेई सघो था, प्लस में हिकिड़ो पंहिंजे चैनल जो सब्सक्राइब जो बटन ॾेई सघो था या ॿिए कंहिंजे चैनल खे प्रमोट करे सघो था। हाणे जनाब हलूं था ॿीहर एड एलिमेंट में सेकेंड वीडियो खे एंटर करण जे लाइ त वरी आउं क्रिएट जे बटन खे क्लिक कंदुसि। करण सां उहो ई टई चॉइसूं आयूं। हिन दफ़ा आउं चूज़ ए वीडियो प्लेलिस्ट मां वीडियो कंहिंखे सिलेक्ट कंदुसि त जीअं ई क्लिक कंदुसि त मुंहिंजी जेके बि वीडियोज़ हूंदियूं सभिनी खे ॾेखारींदो। हाणे हिननि मां कंहिं बि वीडियो खे तव्हां सिलेक्ट करे उनखे प्रमोट करणु चाहियो था या त रिलेटेड हुजे जेका तव्हांजे वीडियो आहे मौजूदा उन सां रिलेटेड हुजे उनजो इनोटेशन ॾेई सघो था या ॿी का तव्हां ॾेई सघो था। हाणे आउं हिते ही बेस्ट कंप्यूटर टिप जे नाले सां आहे इनखे आउं प्रमोट करणु चाहियां थो त इनखे इन जे मथे क्लिक कंदुसि, सिलेक्ट कंदुसि। थोड़ी देर तव्हां ॾिसंदो ही वर्किंग करे पियो ऐं इहो तव्हांजी सेकेंड वीडियो बेस्ट कंप्यूटर टिप जे नाले सां इहे हिते अची वई। इन जी जॻह खे बि तव्हां अगरि चेंज करणु चाहियो त करे सघो था, पर आउं हिते ही इनखे रहण ॾींदुसि हिते ई पई हुजे। हाणे जनाब हलूं था टे वीडियो जे ॾांहुं। मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़े वीडियो में तव्हां 3 वीडियोनि खे तव्हां करे सघो था। उन जे लाइ वरी उन एड एलिमेंट जे ड्रॉप डाउन एरो खे क्लिक कंदासीं, वरी उहो ई ऑप्शन ईंदा, वरी क्रिएट वीडियो और प्लेलिस्ट ते हलंदासीं। हिन दफ़ा बि मां चूज़ ए वीडियो फ्रॉम प्लेलिस्ट मां। हाणे हिते हाणे तव्हां ॾिसी सघो था त 2 ऑप्शन आहिनि, अपलोड ऐं प्लेलिस्ट। ऐं जेकॾहिं तव्हां वीडियोज़ मां कंहिंखे उहो करणु चाहियो था त हितां करे सघो था। जेकॾहिं कंहिं प्लेलिस्ट तव्हांजी ठहियल आहे उनखे प्रमोट करणु चाहियो था या उनखे ॾियणु चाहियो था त हीअ ॾिसी सघो था। मुंहिंजी प्लेलिस्टूं 2 टे ठहियल आहिनि ऐं हिननि मां कंहिंखे बि चूज़ करे सघां थो। सपोज़ कयो ऐं ही जेके मुंहिंजा यूट्यूब जा वीडियोज़ आहिनि इन प्लेलिस्ट खे प्रमोट करणु जीअं ई क्लिक कंदुसि त तव्हां थोरी देरि में ॾिसंदो ही ॾिसो ही तव्हांजी वीडियो में प्लेलिस्ट खे प्रमोट कंदो। हिन जे मथे अची वई आहे। हाणे जी लोकेशन खे थोरो चेंज कयो, हिते चेंज कंदो त ही तव्हांजी यूट्यूब वारो हिते अची वियो ऐं बेस्ट कंप्यूटर वारी हिते अची वई। हाणे जनाब 3 वीडियो त तव्हां प्रमोशन जे लाइ हिते रखी छॾिया। हाणे आख़िर में जेकॾहिं तव्हां पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वारे बटन खे जेकॾहिं लॻाइणु चाहियो था त उन जे लाइ ॾिसी सघो था सेकेंड ऑप्शन जेको आहे इन जे साम्हूं क्रिएट आहे, इन खे क्लिक कयो। इन खे जीअं ई क्लिक कंदो त इन जे लाइ तव्हां ॾिसंदव त हिते ई तव्हांजो जेको लोगो आहे इहो अची वियो आहे। इन खे थोरो हितां ड्रैग करे तव्हां हिते विच में रखो जीअं ज़ाहिरी नज़र। हाणे ॾिसी सघो था ही लोगो अची वियो आहे। हाणे जेको हिन लोगो खे क्लिक कंदो उहो तव्हांजे चैनल ताईं पहुची वेंदो ऐं उते तव्हांखे उहो सब्सक्राइब करे सघे थो। ऐं ईअं करण सां तव्हांजे वीडियोज़ खे व्यूज़ बि मिलंदा ऐं तव्हांजे चैनल खे सब्सक्राइबर बि मिली वेंदा ऐं तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। जेकॾहिं तव्हां यूट्यूबर्स आहियो ऐं चैनल खे प्रमोट करणु चाहियो था त उन जे लाइ तमामु बहितरीनु यूट्यूब वारनि जो हिकिड़ो फीचर आहे एंड स्क्रीन एनोटेशन।
उनखे इस्तेमालु करे तव्हां इहो करे सघो था। हाणे जॾहिं वीडियो हलाईंदव त आख़िरी 3 सेकेंड में इहे 3 शयूं तव्हांखे तव्हांजा 3 वीडियो प्लस में तव्हांजी जेको सब्सक्राइब जो आइकॉन आहे उनखे शो कंदो। ईअं ई तव्हां पंहिंजे चैनल खे प्रोमोट करे सघो था। जनाब जो को मुंहिंजो वीडियो इहो ई हो, इन में इहो ई मूं ॿुधाइणु चाहियो पिए त तव्हां पंहिंजे चैनल खे प्रोमोट करणु चाहियो था, पंहिंजे वीडियोस खे कीअं करणु चाहियो था। ऐं स्पेशली यूट्यूबर्स जे लाइ हिकिड़ो यूट्यूब में आहे एंड स्क्रीन एनोटेशन जे नाले सां, उनखे सम्झाइणो हो। उहो मूं कोशिशि त कई आहे, उमेद आहे तव्हांखे सम्झ में बि आयो हूंदो। हाणे जनाब इन सां उन अॼु खे वीडियो खे ख़तमु कयां थो, पर वीडियो खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट हमेशह वांगुरु उहा ई आहे त तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे ऐं इनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो, ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे। जनाब उन खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण विसरी वियुसि, इहो जॾहिं ही तव्हां लगाए छॾंदव त ही कुंड ते हिकिड़ो सेव जो बटन ॾिसो पिया, इन खे ज़रूरु क्लिक कजो। इन खे क्लिक करण सां ई तव्हांजी जेका ही सॼी एबिलिटी आहे फिनिश थींदी, सेव थींदी, ऐं सेव थींदी तॾहिं तव्हां हली सघंदो। हाणे सेव जे बटन खे क्लिक करे छॾियो, जीअं सेव थी वञे। सेव थियण खां पोइ हाणे तव्हां जो ही जेको एंड स्क्रीन एनोटेशन जेका तव्हां लॻाई आहे उहा सेव थी वेंदी। इन सां गॾु जनाब आऊं वीडियो खे ख़तमु कयां थो इन दुआ सां त जिते हुजो आबाद ऐं ख़ुशि हुजो। ऐं ही मुंहिंजो चैनल, तव्हांजो चैनल सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, इन खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। ऐं सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो जेको चैनल में आहे बटन आहे, इन खे क्लिक कयो, ऐं क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे हर मुंहिंजी अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी सघंदो। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां। ऐं मुंहिंजे वीडियोज़ जे कुंड ते बि हिकिड़ो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था। ऐं हाणे आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे आबाद ऐं ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।